लांडी में पाकिस्तान एग्रीकल्चर रिसर्च काउंसिल जी ज़मीन ते फुटबॉल ग्राउंड जे ॾावत बाबति तकरार वारो मामलो अदालत पहुची वियो आहे। PARC मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ अदालत सां राब्तो करे वरितो। अदालत रांदियुनि वारे सेक्रेटरी ऐं नौजवाननि जे मामलनि वारे खाते कमिश्नर कराची ऐं ॿियनि धुरियुनि खे नोटिस जारी कंदे 16 सेप्टेम्बर ताईं जवाब तलब करे वरितो आहे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील चयो त PARC जे मातहत इंस्टीट्यूट ऑफ प्लांट इंट्रोडक्शन कराची 1977 ईस्वी खां देह लांडी में 25 एकड़ ज़मीन जो क़ानूनी मालिक आहे। वकील मूजिब इदारे में ॿूटनि ते तहक़ीक़ सां गॾु मेवनि वारा वण पिणु तयारु कया वञनि था। दरख़्वास्त गुज़ार जे वकील मूजिब 3 अप्रैल ते कुझु सियासी शख़्सियतनि ऐं रेवेन्यू ऐं रांदियुनि खाते जे अमलदारनि 6 एकड़ ज़मीन ते फुटबॉल ग्राउंड क़ाइमु करण जी तजवीज़ ॾिनी हुई। वकील मूजिब 8 जून ते कुझु माण्हू ॻरी मशीनरी सां फार्म जा ताला तोड़े अंदरि दाख़िल थिया। वाक़ई ॿुधाईंदासीं त फुटबॉल ग्राउंड जी अॾावत लाइ ज़मीन हासिल करण बाबति क़ानूनी कार्रवाई मुकमल करण खां सवाइ अॾावती सरगर्मियूं शुरू कयूं वयूं। वकील मूजिब फार्म में मौजूदु 1,36,000 वण ऐं ॿूटा हर साल 40 टन कार्बन जज़ब करण जी सलाहियत रखनि था। वकील चयो त वणनि जी तबाही सबबि थींदड़ माहौलियाती ऐं माशी नुक़सान जो असालो मुमकिन न हूंदो। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर सिकंदर भुट्टो। जी सिकंदर भुट्टो, कहिड़ा तफ़सील आहिनि? लांडी में पाकिस्तान एग्रीकल्चर रिसर्च काउंसिल PARC जी ज़मीन ते फुटबॉल ग्राउंड जी तमीर बाबति तकरार वारे केस जी ॿुधणी थी आहे। PARC मुबैना कर्ज़े ख़िलाफ़ अदालत सां रुजू कयो आहे। अदालत रांदियुनि वारे सेक्रेटरी ऐं नौजवाननि वारे मामले वारे सेक्रेटरी कमिश्नर कराची ऐं ॿियनि वास्तेदार धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। अदालत समूरियुनि धुरियुनि खे 16 सेप्टेम्बर ताईं जवाब तलबी लाइ नोटिस जारी कया आहिनि। दरख़्वास्त गुज़ार जे वकील मूजिब PARC जी मातहत इंस्टीट्यूट ऑफ इंट्रोकेशंस कराची 1977 खां देह लांडी में 25 एकड़ जो ज़मीन जो क़ानूनी मालिक आहे। वकील दरख़्वास्त गुज़ार मूजिब इदारे में ॿूटनि ते तहक़ीक़ सां गॾु मेवनि वारा जेके वण आहिनि पुण तयारु कया वेंदा आहिनि। वकील दरख़्वास्त गुज़ार मूजिब 3 एकड़ ते कुझु सियासी शख़्सियतनि ऐं रेवेन्यू ऐं रांदियुनि खाते जे अमलदारनि 6 एकड़ ज़मीन ते फुटबॉल ग्राउंड क़ाइमु करण जी तजवीज़ ॾिनी आहे। वकील मूजिब 8 जून ते कुझु माण्हू ॻरी मशीनरी सां फार्म जो तालो तोड़े अंदरि दाख़िल थिया हुआ। वकील दरख़्वास्त गुज़ार जो इहो बि चवणो हो अदालत में त फुटबॉल ग्राउंड जी तमीर लाइ ज़मीन जो हसूल बाबति क़ानूनी कार्रवाई मुकमल करण खां सवाइ तमीराती सरगर्मियूं शुरू कयूं वियूं आहिनि। वकील मूजिब फार्म में मौजूदु 1,66,000 वण जेके आहिनि ऐं ॿूटा हर साल 40 टन कार्बन जज़ब करण जी सलाहियत रखनि था। वकील जो इहो बि चवणु हो त वणनि जी तबाही सबबि थींदड़ माहौलियाती ऐं माशी नुक़सान जो अज़ालो मुमकिन हूंदो आहे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील अदालत खे इस्तदा कई आहे त धुरियुनि खे PARC जी ज़मीन जेकी आहे उनमें मुदख़लत करण ऐं ज़मीन जे मौजूदा हालत तब्दील करण खां रोकियो वञे ऐं दरख़्वास्त जेकी आहे त उहा मंज़ूर कई वञे। जी महिरबानी सिकंदर भुट्टो तफ़सील ॾियण लाइ।